नाज़रीन वक़्त असां सां गॾु मौजूदु आहे ज़हीर राजपर साहब जंहिंजी कावशूं जंहिंजी महिनतूं अल्हम्दुलिल्लाह असां ॾिसंदा रहिया आहियूं। साईं सां पहिरियों चकर असांजी मुलाक़ात थी आहे, वधीक साईं सां गुफ़्तगू कंदासीं, पंहिंजो तारुफ़ कराए। अस्सलाम वालेकुम। ज़हीर राजपर 1990 खां वठी एएस अपार्टमेंट ते 94 खां वठी कराची ट्रैफिक पुलिस सां तालुक रहियो आहे। 2000 खां वठी आउं जेको आहे सो एसओ रहियो आहियां ऐं 2017 ताईं 2017 खां वठी कुझु अर्सो जेको आहे सो डिस्ट्रिक्ट पुलिस में रहियो आहियां। SHO गडाफ सिटी, साइड सुपर हाईवे सचल, मुबीना टाउन, अलफला। उन खां पोइ 2020 में जेको आहे प्रमोशन थियो DSP DSP ट्रैफिक फिरोजाबाद। अॼुकल्ह मुंहिंजी पोस्टिंग आहे DSP ट्रैफिक शेरशाह। असां ट्रैफिक पुलिस जे लाइ तमामु घणो कमु कयो आहे ऐं पारीं जे हालात ऐं ट्रैफिक जेका पारीं घटि हूंदी उन मसाइल घटि हूंदा, रोड रस्ता सही हूंदा। अॼुकल्ह कुझु रोड रस्तनि जे करे जेको आहे ट्रैफिक जा कुझु मसाइल आहिनि, बहरहाल उन्हनि खे असां ॾींहं राति महिनत करे असांजे जवान अफ़सरान सभु महिनत करे उनखे इंशाल्लाह क्लियर कयूं था पिया ऐं पब्लिक ऐं अवाम खे कोशिशि कयूं पिया जेतिरो बि रिलीफ मिली सघे उनखे रिलीफ ॾियूं। असां बिरादरी हवाले सां छा चओ? बिरादरी असांजी जो तमामु सुठो हिकिड़ो ऑप्शन आहे। असांजो सरदार आहे पहिरीं अमन खान राजपर साहब जन हुआ, हाणे ख़ालिद मियां राजपर साहब आहिनि ऐं उन जो पुटु आहे जेको नंढो जंहिंजो सरदार ख़ालिद अहमद खान राजपर नालो हाणे रखियो अथनि। ॾाढो एक्टिव आहे ऐं बारिश जे दौरान काफ़ी हुन सिर्फ़ु राजपर बिरादरी सां न पर काफ़ी बिरादरियुनि सां वॾा हुन जेको आहे सो महिनत कई, उनजी हेल्प कई ऐं उन्हनि खे जेके बि सोर्सिस हुआ पंहिंजी क़ौम सां गॾिजी उन सभिनी जी हेल्प करे तमामु सुठी हिकिड़ी महिनत कई ऐं असांखे उमेदु आहे उन मां त उहो रेस वॾे अहमद खान राजपर खां अॻिते हली वधीक जेको आहे अञा बि पंहिंजो ॾेखारींदो जोश बच। पाकिस्तान पीपल्स पार्टी आहे जेके हिते नुमाइंदा आहिनि जेके कराची में कमु पिया कनि, उन जे लाइ छा मैसेज आहे? बसि तमामु सुठी कमु पियो हले। असांजो CM साहब जेको आहे सो तमामु जेको आहे सो पीपल्स पार्टीअ जो आहे ऐं हर जॻह ते जिथे बि कमु थियनि पिया हींअर ख़ासि करे असांजे ट्रांसपोर्ट जो मसइलो हूंदो जेको आहे सो उन ते तमामु सुठो जेको इनिशिएटिव वरितो आहे। 2-3 जॻह जीअं यूनिवर्सिटी रोड आहे उन ते ट्रैफिक आहे ऐं काफ़ी इलाइक़नि में जेको आहे सो नयूं बसूं आयूं आहिनि जेके इलेक्ट्रिक बसूं पायूं आहिनि ऐं असांजे ट्रांसपोर्ट जे लाइ तमामु हिकिड़ो बहितरीनु कमु थियो आहे। मसूद रहमान अब्बासी साहब, हाफिज़ नईम हाशमी साहब माशाअल्लाह कराची शेरशाह अंदर महिनत कनि पिया पंहिंजे हिकु जज़्बे सां, इनखे तव्हां छा चवणु चाहींदो? सर तमामु सुठो असांजो अब्बासी साहब जो तावन कंदो आहे, छो जो शेरशाह पराचा गनी चौरंगी उते काफ़ी इंक्रोचमेंट आहे। असां महिनत कई आहे, काफ़ी अब्बासी साहब जो तावन हूंदो आहे ऐं उतां जा काफ़ी आबादी जा माण्हू जेको तमामु ख़ुशि आहिनि। उतां जा ठेला पथारा जेके इंक्रोचमेंट हुई उन घटायो आहे असां ऐं अब्बासी साहब असां सां तमामु घणो तावन कयो आहे ऐं हाणे चेयरमैन मुंतख़ब थिया आहिनि ऐं असांखे उमेदु आहे त इंशाल्लाह हिन खां वधीक असां सां हेल्प कंदा ऐं अवाम खे वधीक फैसिलिट कंदा। थैंक यू।